नाम तो सुना होगा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां असलम भुट्टो तव्हांजो ॼातल सुञातल ऐं मां टीवी जे हवाले सां तव्हां सां अॼु की गुफ़्तगू कंदुसि त मां एक्टर कीअं थियुसि ऐं मां एक्टर कॾहिं थियुसि। एक्टर एक्चुअली मां 1984 में यानी 1984 में थियुसि। 1984 में PTV हिकिड़ो वाहिद इदारो हुयो, ॿियो को अहिड़ो इदारो कोन हो ड्रामे जे हवाले सां, न्यूज़ जे हवाले सां। त PTV हिकिड़ो वाहिद इदारो हुयो जेको टीवी जा ड्रामा बि ठाहींदो हुयो, न्यूज़ बि हूंदी हुई ऐं PTV नाटक रंग उन ज़माने में काफ़ी पॉपुलर हुयो। त 1984 में मूंखे मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हुयो, रऊफ़ भट्टी नालो हुयुसि, जंग में नुमाइंदो हुयो, उहो मूंखे वठी हलियो PTV ते त हले यार तोखे मां ड्रामे में कमु थो वठी ॾियां। मूंखे बि शौक़ु हुयो, मुंहिंजो ठीकु आहे हाणे चांस मिले थो त वाह वाह कमु कयूं था। सो वियासीं PTV ते ऐं पास ठाराईसीं। उन ज़माने में PTV ते एंट्री थियणु वॾी ॻाल्हि हूंदी हुई, यानी पास जेका आहे सा ठहंदी हुई त वरी मुश्किल सां ठहंदी हुई ऐं पास खां बग़ैर एंट्री कोन थींदी हुई। सो पास ठही असांजी ऐं वियासीं, मूंखे वठी हलियो। उन ज़माने में जनरल मैनेजर हुयो अब्दुल करीम बलो साहब मरऊं। सो उहो वठी रऊफ़ भट्टी साहब मूंखे ओॾे वठी हलियो त हल त GM सां मिलूं था ऐं GM खां प्रोड्यूसरनि खे चवरायूं था। सो GM साहब ॾे वियासीं। GM साहब खे ॿुधाईं त चई नौजवान आहे, असांजो दोस्त आहे ऐं सुठो फेस अथसि ऐं हिनखे ड्रामे में चांस ॾियो। त GM साहब जेको आहे सो मूंखे पर्ची लिखी ॾिनी हिकिड़ी त हीअ पर्ची अथई ऐं तूं इहा पर्ची खणी तूं सिधो वञु मोहम्मद बस समय जो प्रोड्यूसर हुयो, चयूं उरे वञ, उहो नाटक रंग करे थो, तोखे चांस ॾींदो। मुंहिंजो ठीकु आहे सर। मां ख़ुशि उहो पर्ची खणी निकितुसि हुतां त हाणे मां एक्टर थी वियुसि। ऐं जॾहिं समेजा साहब जे कमरे में पहुतुसि त समेजा साहब खे ॿुधायो मुंहिंजी साईं पर्ची आहे ऐं भलो साहब मूंखे मोकिलियो आहे। मूंखे ईअं ॾिठईं हेठां खां मथे, चई अच्छा तूं एक्टर थींदी? मुंहिंजो जी साईं। चई पहिरीं कॾहिं कमु कयो अथई? मुंहिंजो न साईं पहिरीं त मां कमु कोन कयो आहे। चई त पोइ ठीकु आहे, भला असां नए एक्टर जो ऑडिशन वठंदा आहियूं, तूं असांखे ऑडिशन ॾे ऐं उन खां पोइ तोखे असां चांस ॾियूं था। मुंहिंजो ठीकु आहे साईं। ऑडिशन जे लाइ मूंखे हिकिड़ो पर्चो ॾिनई, पर्चे में 4-5 लाइनियूं लिखियलु हुयूं। मूं दिलि में सोचियो को मसइलो ई न आहे, 4-5 लाइनियूं। मां 4-5 लाइनियूं यादि करे ऐं हुनखे ॿुधायोमांसि। साईं खिले पियो, चए पियो हे छा थो ॻाल्हाए? बाबा जेका एक्टिंग कर न, जेका हिन 4-5 लाइनुनि में जेको हिकिड़ो मफ़हूम आहे उहो में करे ॾेखार। इते मां थोरो परेशान थियो। यार हीअ त मसइलो थी वियो। मूं त सम्झो त मूंखे फ़ौरन ई अप्रूव कंदो साईं। बहरहाल पोइ मां कोशिशि कयमि ऐं तक़रीबन 8-10 दफ़ा मां उहा साईं खे ॿुधाई लाइनियूं जेके आहिनि। पोइ साईं थोरो मुतमिन थियो, मूंखे चई ठीकु आहे ऐं सुभाणे न ॿिए ॾींहुं अचिजांइ, असांजी रिकॉर्डिंग आहे नाटक रंग जी। भिंभोरी ड्रामो हुयो, आगा रफ़ीक साहब जो लिखियलु हो 3 किस्तुनि जो। मूंखे चई तूं अचिजांइ त तोखे उन में चांस ॾियां थो। मां साईं ख़ुशि घर मोटियुमि। मूंखे राति जो निंड ई कोन आई। मां चयुमि त वाह वाह असलम, वाह जो कमु थी वियो, मां एक्टर थी वियुसि बाबा। ऐं मां संगत खे बि ॿुधायां पियो वॾे फ़ख्र सां त बाबा मां वॾो एक्टर थी वियुसि, हाणे को मसइलो ई न आहे। ख़ैर ॿिए ॾींहं ते मां PTV ते पहुतुसि। रिसेप्शन ते मुंहिंजो नालो लिखियलु हो अॻु में ई
पास ठाराए मां अंदरि पहुतुसि त मूंखे समीर साहब चयो त बाबा स्टूडियो बी में रिकॉर्डिंग आहे, सो बी में तूं हल। मां बी में पहुतुमि स्टूडियो में, उते सेट लॻल हो भिंबोरी जो, जिते मंज़ूर मुराद उन ड्रामे जो हीरो हुयो, यास्मीन गुल हुनजी हीरोइन हुई। उन ज़माने में मंज़ूर मुराद हीरोइक पोजीशन में हो, नौजवान ऐं सफ़ा ज़बरदस्त एक्टर हुयो। एक्टर त हाणे बि सुठो आहे, पर उन ज़माने में नौजवानी हुई सभिनी जी। सो मूंखे समीर साहब 2-3 हिकिड़ी लाइनियूं लिखी ॾिनियूं, चई बाबा हे लाइनियूं यादि कर, तोखे इहे लाइनियूं चवणियूं आहिनि, एक्टिंग करे चवणियूं आहिनि। उते का नुमाइश लॻल हुई सेट ते तस्वीरुनि जी। सोची हाणे उहे तस्वीरूं ॾिसंदे ॾिसंदे तव्हां जंहिंजियूं तस्वीरूं आहिनि उन्हनि वटि तव्हां वेंदो ऐं तव्हां उन्हनि खे इहे लाइनियूं ॻाल्हाईंदो। सो ठीकु आहे, को मसइलो ई न आहे। मां साईं उअं ई कयो जीअं समीर साहब मूंखे सम्झायो। समीर साहब ॾाढो परेशान थी वियो। मां तक़रीबन मां हर जुमिले में मुंझां पियो। तक़रीबन मां कुझु 6-7 रीटेक ॾिना। समीर साहब नाराज़ थी वियो त यार हे तूं छा थो करे, एक्टर ईअं त कोन थींदा आहिनि। मुंहिंजो सर सॉरी ग़लती थी वई ऐं मां कोशिशि कयां थो त वरी तव्हांखे वरी करे ॾेखारियां। बहरहाल मां कोशिशि करे साईं खे करे ॾेखारियो ऐं उन खां पोइ उहो टेक ओके थी वियो। समीर साहब हेठि लथो हुतां मथां पैनल तां, मूंखे चई ठीकु आहे भाउ तूं भली वञ हाणे, ऐं इनशाला वरी ॿियो ड्रामो कयो त मां तोखे कॉल कंदुसि। ठीकु आहे साईं। मां घर हली वियुसि ख़ुशि ख़ुशि। कुझु ॾींहंनि खां पोइ मां वरी PTV ते वियुसि ऐं वरी समीर साहब सां मिलियुमि। सर हाणे भला ॿियो को ड्रामो मूंखे ॿुधायो, को मूंखे ॾियो तव्हां। चई वाह ठीकु आहे, हिकिड़ो ड्रामो आहे चंड गिदरे फार, अयाज़ आलम साहब जो लिखियलु हुयो। अनवर सोलंकी साहब हुन ड्रामे जो हीरो हुयो। मूंखे चई इन में अचिजांइ, इन में तोखे रोल ॾियां थो। नंढो रोल हुयो, माइनर रोल हुयो, 1-2 जुमिला हुया। मां उहो कयो। अहिड़ी तरह सां वरी हिकिड़ो 3 एपिसोड बि साईं मूंखां करायो, मतिलबु नाटक रंग में। उहो बि अलाए कंहिंजो लिखियलु मूंखे यादि नथो अचे, वॾो अरसो गुज़री वियो आहे। उहो बि मूं माइनर रोल में कयो। त इहे 3 ड्रामा मूं माइनर रोल में समीर साहब जा कया PTV ते नाटक रंग में। 84 जे एंड में हिकिड़ो सीरियल शुरू थियो जंगल जे नाले सां, हारो रिंद साहब कयो PTV ते, जंहिंमें समूरा सिंधी आर्टिस्ट जेके जेके लीडिंग रोल कंदा हुया सभु उहे उन में बुक थी विया। यानी जिन में महमूद सिद्दीकी साहब मरऊं, साईं शफ़ीमंद शाह मरऊं, साकी साहब मरऊं, मंसूर बलोच साहब मरऊं, मंज़ूर मुराद ऐं ॿिया खोड़ सारा एक्टर जेके लीडिंग रोल कंदा हुया, उहे सभु जेके आहिनि से हिन में जंगल ड्रामे में बुक थी विया। त हाणे जंगल ड्रामे में जो बुक थी विया त सिंधी नाटक रंग जो जेको यानी पैनल हुयो उहो ख़ाली थी वियो। यानी हाणे सिंधी ड्रामे में लीडिंग रोल केरु करे। त उन ज़माने में समीर साहब हिकिड़ी सीरियल लॉन्च कई ज़िंदगी ओलड़ा जे नाले सां। ज़िंदगी ओलड़ा अली बाबा साहब जे लिखियल हुई ऐं 13 एपिसोड हुया। उन में समीर साहब छा कयो जो सिर्फ़ु हिकिड़ो एक्टर जेको सीनियर बचियल हुयो, जेको जंगल में न हुयो, उहो मरहूम यूसुफ अली, उनखे खईं। बाक़ी हुन समूरा नवां एक्टर खयां, जंहिंमें हिकिड़ो मां हुयुमि ऐं हिकिड़ो ख़ालिद ज़मान पंहिंजी ज़िंदगी में पहिरियों दफ़ो उन में इंट्रोड्यूस थियो, ऐं शमीम जुनेजो साहब उहो बि ज़िंदगी में पहिरियों दफ़ो इंट्रोड्यूस थियो। असां 3 आर्टिस्ट हुयासीं जेके यानी ज़िंदगी में पहिरियों भेरो उन्हनि कंहिं वॾे रोल में उहे शामिलु थियासीं। असांखे ॾाढी ख़ुशी थी। अच्छा, इन सीरियल में सलीम बलोच साहब जो बि इहो पहिरियों वॾो सीरियल हुयो, उन बि जेको नंढा नंढा रोल उहो कंदो रहियो हो। त इहा मतिलबु नई रही हुई हिकिड़ी, जंहिंमें असां इहे एक्टर इंट्रोड्यूस थियासीं ऐं इहो कमु कयोसीं ऐं ॾाढो इंजॉय कयोसीं। मतिलबु काफ़ी ज़बरदस्त कमु कयोसीं उन में। यानी एतिरे क़दुरु जो यानी नओं शौक़ु हुयो ऐं वॾो चैलेंज हुयो हिकिड़ो। त उन चैलेंज खे असां एक्सेप्ट कयोसीं ऐं असां साबित कयोसीं त नवां एक्टर जेके आहिनि से उहो को बि सुठो कमु जेको आहे सो उहो कहिड़े बि तरीक़े सां करे सघनि था। ख़ैर असां उहो सीरियल कयोसीं ज़िंदगी ओलड़ा। ज़िंदगी ओलड़ा खां पोइ हिते 1985 यानी 1985 शुरू थी वियो। 1985 में समीर साहब हिकिड़ो सीरियल कयो आईनो। आगा रफ़ीक जो लिखियलु सीरियल हुयो
ऐं आईनो में मुंहिंजो रोल हुयो सोजरे जो। सोजरो जेको तव्हां सभिनी दोस्तनि में पॉपुलर थियो, बिलख़ुसूस शागिर्द बिरादरी में ॾाढो पॉपुलर थियो ऐं एतिरो पॉपुलर थियो जो शागिर्द बिरादरी हमेशह पंहिंजे क्लास में पंहिंजे दोस्तनि में चवंदा हुआ त प्यारा ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई, ॾाढी ज़ालिम अथई। सो ॾाढो इंजॉय कंदा हुआ ऐं कॾहिं कॾहिं मूंसां जे मुलाक़ात थींदी आहिनि त मूंखे बि ॾेई चवंदा, मूंखे बि ख़ुशी थींदी यार भाउ जो रोल पॉपुलर थियो आहे। ऐं उहा उन पॉपुलरिटी इहा हुई ऐं एतिरो करेक्टर इहो छा हुयो जो रियल करेक्टर हुयो, यानी रियल ज़िंदगीअ में जेके माण्हू कंदा आहिनि एक्टिंग कंदा आहिनि त उहो रियल मौज़ूअ जे करे रियल एक्टिंग थींदी हुई। त ॾाढो इंजॉय कयोसीं ऐं सेट ते कॾहिं कॾहिं ईअं थींदो हो जो मां उन करेक्टर में एतिरो यानी डीपली हलियो वेंदो हुउसि जो मूंखे संगत चवंदी त यार तूं जेको आहे सो हर वक़्तु करेक्टर में आई ऐं ईअं छो थो करे ऐं थोरो वापसि अचु। मूं चयो यार मां करेक्टर में न आहियां, हू करेक्टर मूं में अची वियो आहे। ये बाबूराव का स्टाइल है। सो उन सीरियल में सईद वागो साहब ऐं मुनीर पठान उहो ज़िंदगी में पहिरियों भेरो उन्हनि इहो सीरियल कयो ऐं ॾाढो सुठो निभायूं। इन सीरियल में अमन मेमण बि हुयो, रसूल बख्श डायरी बि हुयो ऐं कैसर खान निज़ामाणी बि हुयो। इहे उन सीरियल में हुया ऐं असां ॾाढो पॉपुलर थियासीं ऐं ॾाढे शौक़ सां इहा सीरियल कईसीं, यानी आईनो सीरियल जेका आहे। आईनो खां पोइ यानी पोइ थोरा इहे जेका नाटक रंग हिकिड़ी हिकिड़ी किस्सा थींदा रहिया, मां उहे कोन कया। उन खां कुझु अर्सो पोइ समीर साहब हिकिड़ो सीरियल शुरू कयो ज़ंजीरूं। ज़ंजीरूं सीरियल जेको हुयो सो इमदाद हुसैनी साहब जो लिखियलु हुयो ऐं साईं पाण वॾो शाइर आहे ऐं शाइरी ते मुश्तमिल उहो हिकिड़ो सीरियल हुयो ऐं थोरो रोमांटिक बि हुयो। सो उन सीरियल में मूंखे जेको रोल मिलियो उहो हिकिड़े शाइर जो हो जेको हर वक़्तु शाइरी बि कंदो आहे ऐं इश्क बि कंदो आहे। सो ॾाढो चैलेंजिंग रोल हुयो जेको कंदे मूंखे यानी पघर अची वेंदा हुआ ऐं मूं उन सीरियल में ॾाढा रीटेक बि ॾिना ऐं समीर साहब नाराज़ बि मूं ते ॾाढो थींदो रहियो, पर मूं हिमत कोन हारी ऐं मां उन रोल खे निभाईंदो रहियुसि ऐं पोइ सीरियल इंशा अल्लाह ताला माण्हुनि में जॾहिं आई त ॾाढी उन मतिलबु ॾाढी पॉपुलर थी। दोस्तनि खे मुंहिंजो रोल ॾाढो वणियो। उन खां पोइ समीर साहब हिकिड़ो सीरियल शुरू कयो सवाल जे नाले सां। सवाल में मरकज़ी रोल त हुयो हुनजो गुलाब जो, गुलाब चांटे साहब मरहूम जो। असां हुनजा दोस्त हुआसीं, साथी हुआसीं, जाम साखी जी ज़िंदगीअ ते इहो सीरियल हुयो। सो उन सीरियल में असां ॾाढो इंजॉय कयोसीं, ॾाढो सिखियासीं बि ऐं मज़ो बि आयो ॾाढो। इन खां पोइ नाटक रंग वरी मंज़ूर मक्सी साहब ॾे हलियो वियो। मंज़ूर मक्सी साहब 2-3 सुठा सीरियल कया ऐं उन्हनि सभिनी सीरियल में मां हुयुमि। उन्हनि सीरियल जा नाला मूंखे घणे भाङे यादि कोन्हनि के ऐं हिकु अधु सीरियल हुई जेका ॾाढी पॉपुलर थी, उन में मां कंपाउंडर जो रोल कयो, मूंखे यादि थो अचे। उहो वाह जो रोल हुयो, डॉक्टर आबिद मजीद बि हुयो हुन में, उहो ॾाढो पॉपुलर थियो। उन खां पोइ मंज़ूर मक्सी साहब मोर उॾाणा मोर हिकिड़ी सीरियल कई, तव्हांखे यादि हूंदो मोर उॾाणा मोर थर जी सीरियल हुई। थर पारकर जी ज़िंदगीअ ते इहा सीरियल ठाही वई ऐं मुंहिंजो जेको किरदारु हुयो उहो मल्हार जो हुयो। मल्हार हिकिड़ो अंधो छोकिरो हूंदो आहे जंहिंखे पीअण भला ॾंगींदी आहे ऐं उहो अंधो थी वेंदो आहे। उन सीरियल में सलाहुद्दीन टुनियो साहब हुयो, कैसर खान हो, सलीम बलोच हुयो। असां सभिनी जो तक़रीबन पैरेलल रोल हुयो ऐं सुठो रोल हुयो, असां निभायोसीं ऐं उन में असांखे ॾाढा एक्सपीरियंस थिया। उन सीरियल में ॾाढा वाक़िया बि थिया, छो जो रियल लोकेशन ते उहो ड्रामो रिकॉर्ड थींदो हो ऐं ॾाढो मज़ो ईंदो हो उन सीरियल जी रिकॉर्डिंग में। उन ज़माने में थर में वाह जी ज़िंदगी हूंदी, थर जी भिटूं ऐं वारी ऐं इहे सभु। सो उठनि ते वेंदा हुआसीं, उठनि ते रिकॉर्डिंग कंदा हुआसीं, ॾाढो इंजॉय कयोसीं हुन में। बिलख़ुसूस मां ऐं कैसर हुन में ॾाढो इंजॉय कयोसीं, जो कैसर जो मूंसां घणो हुन में रोल हुयो। उहो थींदो ईअं आहे जो मूंखे जॾहिं पीअण भला ॾंगी वेंदी आहे त कैसर मूंखे उठ ते खणंदो आहे त हिनखे जल्दी पुॼायां त जीअं रोशनीअ खां अॻु में
मां हिन खे कंहिं महफ़ूज़ जाइ ते पुॼायां, छो त पीअण भला जो जेको ॾंगियल हूंदो आहे उन खे रोशनी खां बचाव जे लाइ जल्दी खणी वेंदा आहिनि, त जीअं रोशनी न थिए न त सॼी ज़िंदगी अंधो थी वेंदो ऐं वरी पोइ सही न थी सघंदो। सो मूंखे उठ ते खणी वेंदो आहे ऐं उठ ते ज़ाहिर आहे हाणे का वेहण जी जाइ कोन। सो मां अॻियां हे पोयां, सो मुश्किलनि सां उठ ते वेठासीं, 2-3 दफ़ा किरी बि पियासीं ऐं मंज़ूर मक्सी साहब मरऊं हुन में ॾाढो नाराज़ बि थियो त यार तव्हां मश्करी था कयूं। मुंहिंजी सर मश्करी नथा कयूं, मसइलो आहे असां सां, ॿियो हाणे ॿियो कुझु बि कोन्हे। सो उन सीरियल में बि ॾाढो इंजॉय कयोसीं। उन खां पोइ असां वापसि कराची आयासीं। कराची खां पोइ असां ॿिया बि सीरियल थिया। उन में हिकिड़ो सीरियल घरापाती जे हवाले सां समी बलो साहब कयो। उन में मुंहिंजो मरकज़ी रोल हुयो। मोना जुणी जो हुन में जेका आहे सा मुंहिंजी हीरोइन हुई ऐं उहो बि वाह जो पॉपुलर थियो। ऐं उन सां गॾोगॾु हमीद हालिब पोता जेको आहे सो हिकिड़ो सीरियल कयो। मूंखे हुन जो सीरियल जो नालो यादि न आहे। उन सीरियल में बि मुंहिंजो मरकज़ी रोल हुयो ऐं उहो रोल ॾाढो सुठो थियो ऐं ॾाढो पॉपुलर रोल थियो उहो बि निभायोसीं। उन खां पोइ समय जे सां वरी हिकिड़ो सीरियल कयो उर्दू में, तन्हा तन्हा। सो साईं असांखे उन में बुक कयो ऐं तन्हा तन्हा में मुंहिंजो वाह जो रोल हुयो ऐं उहो रोल ॾाढो पॉपुलर थियो। उर्दू सीरियल हुयो, महमूद मुग़ल साहब जो लिखियलु हुयो ऐं उन सीरियल में मूं काफ़ी महिनत बि कई ऐं समय साहब खे ॾाढो वणियो हो मुंहिंजो किरदारु। अहिड़ी तरह उन खां पोइ इन विच में ॿिया प्रोड्यूसर जेको आहे सो ड्रामो कंदा रहिया ऐं ज़िंदगीअ जो मुंहिंजो सफ़र जेको आहे सो उन्हनि ड्रामनि सां हलंदो रहियो। मां इहे ड्रामा कंदो रहियुसि ऐं दोस्तनि खे मुंहिंजा ड्रामा ऐं किरदार वणंदा हुआ। 97 में मुंहिंजे वालिद साहब जी डेथ थी वई। मां ॾाढो अपसेट थियुसि ऐं उन खां पोइ तक़रीबन 97 खां वठी 2001 ताईं मां को बि ड्रामो कोन कयो। या ईअं सम्झो त PTV वारनि मूंखे कॉल न कई कॾहिं त बाबा ऐं अचु तूं जेको ड्रामो कर अचे, नाटक रंग कर अचे। सो 2001 में वरी KTN जेको आहे सो मैदान में लथी त KTN वारनि मूंखे पहिरीं फ़ुर्सत में घुरायो त बाबा असां वटि अचे, ड्रामो बि कर, एक्टिंग बि कर, डायरेक्शन बि कर। सो पोइ KTN ते वरी पंहिंजी एक्टिंग जी दुनिया जो सफ़र जारी थियो। KTN ते मूं बेशुमार ड्रामा कया एक्टिंग जे हवाले सां, वॾा पॉपुलर ड्रामा कया, तमामु ड्रिगा सोप सीरियल बि कया मूं ऐं 5 days 20 days उन ज़माने में हलंदा हुआ ऐं सोलो प्लेस त बेशुमार थिया, उहे कयासीं। उन खां पोइ सिंध टेलीविज़न ते मां आयुसि। सिंध टेलीविज़न ते बि मां काफ़ी एक्टिंग कई। उन में बि वॾा सीरियल कया मूं ऐं एतिरा सुठा सीरियल हुया जो ॾाढा माण्हुनि में पॉपुलर थिया ऐं माण्हुनि खे वणंदा हुया। सो इहो सफ़र आहे मुंहिंजी ज़िंदगी जो एक्टिंग जो। त मां इहो यानी मां एक्टिंग कीअं कई, एक्टिंग मां ईअं ई कई जीअं मां तव्हांखे ॿुधायो। ऐं एक्टिंग जेका शुरूआति कई मां 84 खां कई, जेको सफ़र अॼु ताईं हले पियो ऐं अॼु बि मूंखे कॉल ईंदी आहे PTV तां, जंहिंमें हुसैन ख़ानज़ादा साहब सुठो असांजो दोस्त बि आहे, प्रोड्यूसर बि आहे। उन मूंखां काफ़ी सुठा 1 डे यानी 1 एक्ट प्लेस जेके असां चऊं, नाटक रंग जा सोलो प्लेस उहे कराया आहिनि ऐं पिया कंदा रहंदा आहियूं। मतिलबु सफ़र जारी आहे। सो इंशाअल्लाह ताला तव्हां वरी हिकु नए रंग ऐं रूप में मूंखे ॾिसंदव। सो अॼोको एपिसोड जेको हुयो सो उहो सिर्फ़ु मां तव्हां दोस्तनि जे लाइ इहो रखियो हो त एक्टिंग मां कॾहिं कई ऐं कीअं कई। ऐं सेकेंड एपिसोड मां तव्हांखे इंशाअल्लाह ताला इहो करे ॾेखारींदुसि त मां राइटर कीअं थियुसि ऐं मां कंहिं जे लाइ लिखियो, कंहिं चैनल जे लाइ, कंहिं प्रोड्यूसर जे लाइ। सो उहो सेकेंड एपिसोड जो इंतज़ारु कयो। पर तव्हांखे रिक्वेस्ट आहे मुंहिंजे हिन एपिसोड खे तव्हां सब्सक्राइब कंदव, लाइक कंदव ऐं पंहिंजी संगत में शेयर कंदव त इंशाअल्लाह ताला ॿिए एपिसोड में तमामु जल्द अचे तव्हां सां गॾु हूंदासीं। ऐं मां हाणे तव्हां खां इहा इजाज़त वठंदुसि। तव्हांजी महिरबानी, लिख एहसान, थैंक यू वेरी मच।